मोरो खबर शामिल करी थी। मोरो सिंध मां जे तहसील दिलताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जे बांधी रोड मोहम्मदी मेडिकल सेंटर जे साम्हूं बीठल सीडी मोटरसाइकिल 2020 मॉडल चाबी चोर काईंदे भाॻियनि हथां पकड़जी पियो। पकड़ियल चोर खे मोरो पुलिस हवाले कयो वियो, जंहिं जी सुञाणप मुबीन माशी तौरु कई वई आहे, जेको मोरो शहर जी सिंध कॉलोनी जो रहवासी है। पकड़ियल लोहारी मथा केस दाख़िल मोरे शहर में मथे मुंह कर एक चालो दीदी बीठो जे मथे मुंह कर लपाटो तो सोलो अरे एक मुंह कर तेज करे अरे तेज करे गाड़ी थाने चाल दो बाबा इथं खड़ी के ना पुलिस आए ना माचे पुलिस अरे संग बाबा बदे चाहिए जा वडो थाने चाल थाने ते दूरी बदे बोल के खड़े अरे चुप करे तो चले थाने में सरदार के भी करे माता